नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर रेवेन्यू व रिलीफ मखदूम महबूब जमा तालका अस्पताल हाला में 3 बेडनि ते मुश्तमिल मखदूम तालिब इल्म मौला डायलिसिस सेंटर जो इफ्तिताह करे छॾियो। वाज़े रहे त इहो डायलिसिस सेंटर 2009 में क़ाइमु थियणो, जेको जल्द ई गैरफ़ाल थी वियो। सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा ज़ाती दिलचस्पी वठी ज़िले मटियारी जी अवाम खे तबई सहूलियतूं ॾियण लाइ हिन डायलिसिस सेंटर खे बेरफ़ाल करायो आहे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा आरो डायलिसिस सेंटर जो मुआइनो कयो। हैदराबाद खां पोइ हाणे ज़िले मटियारी में भी मरीज़नि लाइ आरो डायलिसिस जी सहूलियत मौजूद है। इन मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गुलाम रसूल, असिस्टेंट कमिश्नर हाला अब्दुल मजीद ज़हरानी, MS तालका अस्पताल हाला डॉक्टर मोहम्मद समेत ॿिया मौजूद हुआ। सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा तकरीब खे ख़िताब कंदे चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त ज़िले मटियारी जी अवाम खे बहितरीन तबई सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। डायलिसिस सेंटर में रोज़ानो 6 मरीज़नि जी डायलिसिस कई वेंदी, जॾहिं त औरतुनि लाइ अलॻि डायलिसिस सेंटर भी तैयार जे मरहले में आहे ऐं तमामु जल्द इहो पंहिंजो कमु शुरू करे छॾींदो। इन मौके ते सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा ज़िले मटियारी खे शाबाश ॾींदे चयो आहे त ज़िले मटियारी जे अणथक महिनतनि जे करे डायलिसिस सेंटर जो कमु मुकमल थियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।